अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त तव्हां सब ठीक ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां शमन अली मीर अली साहब जो हिकु यादगार एल्बम खणी आया आहियूं। दोस्तों जेको उस्ताद शमन अली मीर अली साहब 1993 में ॻायो हो ऐं इन एल्बम रिलीज़ कराइण में डबल ए मोहम्मद कासिम माका प्रोडक्शन जो हथ हुयो। दोस्तों मोहम्मद कासिम माका ऐं डॉक्टर मुमताज़ अली शाह हिन एल्बम खे रिलीज़ करायो। दोस्तों हिन महफ़िल जो 6 नंबर कलाम आहे जंहिंजा बोल आहिनि सोणे यार माही मस्त। दोस्तों अगर ही महफ़िल तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों ही कलाम ॿुधूं था। दोस्तों मां सम्झां थो ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा। अगरि ही कलाम तव्हांखे पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं कमेंट में पंहिंजी राय ॾिजो।
पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾिजो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु। महिरबानी दोस्तों।